यो वडो वाक्यो थियो जो अम्मा आशा दे बोतान लगो नबी साईं जन मोटिया गज़वा बनिल मुस्तलिक खां पो नबी साईं जो तरीक़ेकार यो जॾहिं भी नबी साईं जन जे जंग ते वेंदा हा त कुणो विझराईंदा हा घर वारे पो जे घर वारे जो नालो निकिरे उनखे पाण सां गॾु ख़िदमत में पर्दे में वठी वेंदा हिकिड़ो कजाओ हूंदो पो वो कजाओ डाचीअ सां मिलाईंदा हा पो वरी उहा पर्दे में बंदि हूंदो पो उन में नबी साईं जी हिक न हिक घर वारी वेंदी साईं जन सां सफ़र में हलदी उते ख़िदमत कंदी साईं जन भी कजावे में ईंदा जाथे वेंदा ग़ज़वा बनिल मुस्तलिक में जॾहिं नबी साईं जन विया इते नालो अम्मा आशा जो निकितो नबी साईं जन जॾहिं वापस मोटिया हिन ग़ज़वा हिकिड़ी जाइ ते रात रही पिया कजाओ अलग थियो डाची अलग थी वई खणी रखियो कजाओ हेठ ज़मीन ते ओ नबी साईं जन बारहा साहबा सां गॾु कजावे में अम्मा आशा सिद्दीक़ा मौजूद अम्मा आशा सिद्दीक़ा के कज़ा हाजत जो ख्याल थियो अम्मा आशा नजर कई त हाणे बाख फुटंदी थी वञे रोशनी थींदी मां कज़ा हाजत करे अचां अम्मा साण जो कज़ा हाजत जे इरादे सां वई पोयों नबी साईं जन सुजाग थिया ऐं ऐलान फरमायो नबी साईं जन हलो नबी साईं फरमायो कजाओ डाचीअ सां मिलायो देर न थी जल्द जल्द में साहिबन कजाओ खयूं नबी साईं जन के भी इहो इल्म आ त मुंहिंजी घरवारी आशा सिद्दीक़ा हिन कजावे में वेठी आ इहो मुंहिंजे प्यारे नबीअ खे इल्म न आहे त उहा वीचारी कज़ा हाजत जे ख्याल सां जंगल में वई आ ओ मुंहिंजा अज़ीज़ो मालूम थियो त नबी साईं खे ग़ैब जो इल्म न हो जे ग़ैब जो इल्म हुजे हा त नबी साईं जन पंहिंजी प्यारे मां प्यारी घरवारे खे जंगल में छॾे न अचनि हा आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम नबी साईं फरमायो हलो वट सट थी वई सभु उथिया कजाओ खणी डाचीअ सां मिलायूं नबी साईं जन के इहो इल्म आ त आशा कजावे में आ अल्लाह हेॾो निकिरी पिया सभु नबी साईं जन साहबा पोयों अम्मा आशा आई अम्मा आशा जो ॾिठो त सभु त हलिया विया अल्लाह अकबर दाह निकिरी अम्मा आशा वरी वीचारी वण खे टेक ॾे अफ़सोस में ऐं हीअं चादर ॾेई वेही रही अगे इहो हूंदो हो जो काफ़िले जे 2-3 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकिड़े ॿिए माण्हूअ खे छॾींदा त मतां पोइ ते को सामान काफ़िले जो रहिजी वञे त उहो संभाले सामान खे खयूं अचे हिकिड़ो साहिबी पोइ ते रहियल हो नबी साईं जन हुनखे काफ़िले जी संभाल जे लाइ छॾियो ओ वो साहिबी आया अचे तो हीअं जो नज़र करे अम्मा आशा ते त दाह निकिरी अचे अल्लाह अकबर अम्मा आशा खे सुञाती यकदम अम्मा हुनजी दाह ते पाण खे पर्दे में आंदो ऐं हुन हया में अची डाचीअ खे विहारियो अम्मा आशा के फरमाए अम्मा ता हिन ते वियो त मां तव्हांखे वठी हलां
हाणे ॻाल्हि या इते एतिरी थी अम्मा आशा के खणी करे ॾाचीअ ते अची मदीने शरीफ में उन साहिब पहुचायो पोयों मुनाफिकन अब्दुल्ला बिन उबई रईसुल मुनाफिक अजी वॾो किन कयो वॾी बेहयाई कयईं चई त इहा आशा नऊज़ बिल्लाह इन साहिबीअ सां टेम ठाहे वेठी बहरहाल वॾो गंद बकी अम्मा आशा घर में आई नबी सैयन भी उते मदीने शरीफ में 8 ॾियारा थिया अम्मा आशा के इहा ॻाल्हि हले पई हर माण्हूअ जे कन ते हर माण्हूअ जे ज़ुबान ते को कीअं पियो चवे को कीअं पियो चवे अम्मा आशा के हाणे 8 ॾियारनि खां बाद में ख़बर पई आहे अम्मा आशा को दान निकरी वही चीख निकरी वही कि अल्लाह अकबर एडो वडो मुंदे इल्जाम एडो वडो मुंदे बहतान हाणे अम्मा आशा नबी साईं को मोकल वठी हाणे वही आ पंहिंजे बाबे जे घर वही त हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी रोई रहियो आहे क़ुरान जी तिलावत कंदे कंदे वही पंहिंजी मां सां भी मिली अम्मा आशा जी यह हालत हुई जो अम्मा वेचारी बुखार में वठजी वही सदमे में वठजी वही अम्मा आशा जे मथों सजे घर जा कपड़ा विधऊं तॾहिं भी अम्मा वेचारी ॾके पई हाणे हिते 40 ॾींहं गुज़री आहिनि अल्लाह अकबर कबीरा नबी साईं भी परेशान नबी साईं भी गमगीन लॻा पिया आहिनि नबी साईं के भी मानी नथी वणे नबी साईं के भी पानी नथो वणे हेडी प्यारे मां प्यारी घरवारी ते एडो वडो इल्जाम है बहतान मुझो प्यारो नबी भी परेशान सद करे हज़रत उमर के तो फरमाए साईं मशवरो था वठन जो उमर दे हाल वाल हे जो को इल्जाम लगो आ मुझी घरवारी ते तो इनके कियां दोरे चवे तो हादा बहतान मुखे यो तो लगे तो यो वडो बहतान आ ताजी घरवारी इन गुनाह पाक हज़रत उमर तो फरमाए साईं ताजो निकाह के करायो नबी साईं फरमायो अल्लाह साईं हज़रत उमर फरमायो साईं छा रब न पियो जाने त आशा एड़े गलत ख्याल वारी आ अल्लाह उनके ताजे बिस्तरे ते कीअं आणींदो वही नबी साईं हज़रत उस्मान को पुछा के उस्मान तू हवाल दे तू छा थो समझ हज़रत उस्मान न फरमाए साईं कदे आड़े वां नमाज पढ़ाए रहा हो नमाज जे दौरान वां चौपल्ला थी जो चौपल्ला थी दसामी चौपल्ला थी तो नमाज फारग थी असांखे चयो त तव्हां छो चौपरियूं लाथियूं असां चयो साईं तव्हांजो लाथी साईं तव्हां उन महिल फरमायो तव्हांखे यादि हूंदो त तव्हां चयो त मूंखे जिब्राइल अमीन जी कन में नमाज में चयो त साईं तव्हांजे पेरनि मुबारकनि में जेका जुती मुबारक पाती पई आहे इनमें पलीती लगी पई आहे तंहिंजे करे अल्लाह से बर्दाश्त नथो करे त नमाज जी हालत में या चौपल तव्हांजे पेरनि मुबारकनि में हुजे साईं तव्हांजी चौपल मुबारक अल्लाह से लड़ाई थोरी उनखे पलीती पोइ जेकॾहिं नऊज़ बिल्लाह अम्मा आशा में पलीती हुजे हा त कीअं अम्मा आशा खे अल्लाह साईं ताजे बिस्तरे ते आणिया मां उस्मान जी भी इहा राया त इहो हादा बहतान अज़ीम यो इल्जाम आशा सिद्दीक़ा कल भी पाक हुई अज भी पाक आद सुभाणे भी पाक हुई पाक रह वरी नबी सही उसामा के सद के उसामा पुत्र तू बुधा
तू छा थो समझे एॾो वॾो इल्ज़ाम लॻो आहे मुंहिंजी घरवारीअ ते उसामा फरमाए थो तव्हां पाण फरमाईंदा हो या मख जेका घुमंदी आहे हीअ जेका हेॾे मख हले थी मख के अल्लाह झले छॾियो आहे त मां मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते न वेह छो तरफ तो फरमाए कन्हैया मख मिठाण ते वेंदी आहे कन्हैया मख पाणीअ ते वेंदी आहे कन्हैया मख वण ते वेंदी आहे कन्हैया मख गंदगीअ ते वेंदी आहे पाखाने पेशाब ते वेंदी आहे अल्लाह से हुकुम करे छॾियो मख तू कॾहिं कॾहिं गंदगीअ ते पंहिंजा पेर थी ख़राब करे तंहिंजे करे मां अल्लाह तुंहिंजे लाइ फ़ैसिलो करे छॾियो आहे त तू मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते न वेझा छो त मुंहिंजो प्यारो नबी पाकन पाक आहे मुझे प्यारे नबी जो जिस्म मुबारक भी पाका मां अल्लाह हूं या शे बर्दाश्त न थींदी नबी मोहम्मद करीम जे जिस्म पाक ते तू वञी पंहिंजा गंदा पेर रखे तंहिंजे करे ओ साईं तव्हां पाण जो अल्लाह मख खे झले छॾियो आहे गंदगीअ जे करे जेकॾहिं आशा में गंदगी हुजे हा त कीअं अल्लाह हुनखे तव्हां ताईं पुॼाया साईं मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे बोतान नज़ीम अल्लाह इते नबी साईं जे दिल जो कुछ बोझ भार हल्को थियो एडो घरवारी जे मथां इल्जाम लॻो का मज़ाक अदा मां तव्हां पुछा थो कयां जे नबी साईं खे नऊज़ बिल्लाह ग़ैब जो इल्म हुयो त पोइ नबी साईं साहबा खां छो पिया रायूं वठंदा छो पिया पुछा कर जे नबी साईं खे ग़ैब जो इल्म हुयो त पोइ नबी साईं जन मानी छो बंदि कई पाणी छो बंदि कयो छो नबी साईं परेशान थिया 40 रातनि खां बाद में नबी साईं जन मां आशा जे घर आया अबू बकर सिद्दीक़ जे घर और नबी साईं जन अची वेठा मां आशा खे फरमायूं आशा ते हाल वाल इंसान ग़लतीअ जो पुतलो आहे छा भला तोखां इहो गुनाह थियो आहे त ॿुधाए अल्लाह माफ़ करण वारो आहे अल्लाह अम्मा आशा ढूंढ खरन में अची वई रोई पई चे साईं तामीअ था जो साईं मांखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मां इहो गुनाह कयो ई न न ख़्याल ई न गुनाह जो आयो आहे मां पाक आहियां मूंखे पंहिंजे अल्लाह में यकीन आहे इंशाअल्लाह मुंहिंजो रब मुंहिंजे लाइ फ़ैसिलो कंदो अञा वेठा ई आहे नबी साईं अम्मा आशा रोए पई इते कुरान शरीफ जे आयतुनि जो नुज़ूल थींदो वियो नबी साईं पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे मथों ॾियणु फरमाई सूरत नूर जूं 18 आयतूं नबी साईं जे मथों नाज़िल थियूं अम्मा आशा जे शान ऐं मान ते इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात लहनू फिद्दुनिया वल आखिरा वलहुम अज़ाबुन अज़ीम अल्लाह उते जो ते कुरान जो नुज़ूल थी नबी साईं जॾहिं चादर मुबारक परे कई माशा फरमाए थी ईअं पियो लॻे ॼण चंड 14 जो झुड़ में धूप जी ॿाहिरि निकितो आहे नबी साईं जे चेहरे मुबारक ते पघर जा टेपड़ा मुबारक
पान साईं फरमायो मुबारक हुजे आशा ओ मुबारक हुजे आशा तो के अल्लाह तुझी पाकाई में कुरान मजीद जो सूरह नूर जो 18 आयतूं नाज़िल फरमाए छड़ियो आहे। अजीजो तदे नबी साईं जे दिल तो बोझ बार लथो आ जने कुरान जो नुज़ूल थियो। जेकॾहिं नबी साईं के ग़ैब जो इल्म हुजे हा त नबी साईं एॾा परेशान छो थियनि हा। नऊज़ बिल्ला हे 40 ॾींहं नऊज़ बिल्ला नबी साईं ड्रामो कयो कुछ खुदा जो खौफ कयो हे ग़ैब जूं कुंजूं विराईंदा था।